त पेश आहे जलाल चांडे बाबत प्रोग्राम चपटी ऐं यकतारे जो बेताज बादशाह। अदा का दिल बनी तेजा मुझे ताहत पर के अदा का दिल बनी तेजा मुझे ताहत पर के गधे नियना तो कौन पायन नवाई ओ गधे नियना तो कौन पायन नवाई और मारे सजन पूछ गायन नवाई मेरी जलेबी जान सैत मिलन की गाली छोड़ी सैत मिलन की गाली छोड़ी जुदाई मेरी जलेबी जान तेरी देर करे उठे यार अचो तेरी देर करे उठे यार अचो नथा सार लहू को हो जा बचो केदी देर करे उठ यार अचो केदी देर जेके मशहूर फनकार चपड़ी यकतारे जो बेताज बादशाह जलाल चांडियो जे चपड़ी यकतारे के नए अंदाज में वजाए मैखानन ऐं दरगाहन खां ॿाहिरि कढी अवाम में मक़बूल बनायो ऐं सिंधी मौसीक़ी के नओं रंग ऐं ढंग ॾिनो इन जो मिसाल नथो मिले। निराले अंदाज सां ॻाइण वारे हिन फनकार 1944 धारा ज़िले नौशेरो फिरोज उन्नत नवाब शाह जे हरपाल हट जे भर में नंढड़े ॻोठ खबड़ खान डायरीअ में चांडियन जे हुस्नानी पाड़े सां वास्तो रखंदड़ ग़रीब हाजी फैज़ मोहम्मद चांडियो जे घर में जनम वरितो। जलाल जा नंढो हो त संदसि माउ मरी वई, संदसि वालिद ॿी शादी कई ऐं ईअं जलाल चांडियो माटे जी माउ जे सार संभाले टिपलजण लॻो। चवंदा आहिनि त पीउ मोए अधु छोरो ऐं माउ मोए सॼो छोरो, सो जलाल चांडियो मथां बि छोराईअ वारा असर पवण लॻा। संदसि पीउ नानीअ मां वॾे भाउ कमाल खान ऐं वॾी भाॼाई संदसि सहारो बणिया। जलाल जी उमिरि अञा 7 साल खनि थी त माइटनि खेसि स्कूल बदिरां बकरियूं चाढ़ण लाइ मोकिलियो। 12 सालनि ताईं बकरियूं चाढ़ींदो रहियो ऐं बनीअ ॿारे जो कमु बि कंदो रहियो। नेठि संदसि वालिद खे मथसि क्यास आयो ऐं पोइ दर्स को कमु सिखण जे लाइ जलाल चांडे खे नवां जतुई भरिसां ॻोठ खमीसो मल्लाह जे हिकु दर्ज़ीअ लाइक़ मल्लाह वटि विहारे वियो। हिन दौरान खेसि कंहिं नारीअ सां नींहुं लॻो। उन औरत जे माइटनि जलाल चांडे खे ॿधाए एतिरो त कुटरायो जो इलाज कराइण खां पोइ मस घुमण फिरण जहिड़ो थियो। हर आशिक फरहाद बराबर कोन्हे पर मजनू ज़रूर आहे। जॾहिं इंसान वटि इश्क अचे थो त उन वक़्तु हिजाब खे चवे थो महिरबानी करे मुंहिंजे लाइ जॻह ख़ाली कर। जलाल चांडे सां बि ईअं ई थियो। इश्क तां दर्ज़ के दुकान खे कुर्बान करे चपड़ी ऐं यकतार सां दोस्ती रखियाई। फनकार अलीगुल महर खां बाक़ायदा राग जी सिखिया वरिताई। इब्तिदा में पंहिंजे उस्ताद सां गॾु ॻाईंदो हो। उन जे वफ़ात खां पोइ हुन पंहिंजो अलॻि सुंग तयारु कयो ऐं पीरनि फ़क़ीरनि जे मेलनि मलाखरनि ते ॻाइण लॻो। जलाल चांडे जो वालिद साहब हाजी माण्हू हो ऐं राग जे ख़िलाफ़ हूंदो हुयो। खेसि मनो कंदो हो ऐं जलाल पंहिंजे पीउ खां चोरी ॻाईंदो हुयो। जेकर ॻोठ भरिसां हिकु मेले ते ॻाए मोटियो, वापसि आयो त संदसि वालिद साहब रस्ते ते वेठो हो। जेको माण्हू मेले खां मोटियो पिए उन संदसि वालिद खे इहो पिए चयो त मेले ते ॿिया फनकार बि आहिनि पर जिथे किथे जलाल जलाल लॻी पई आहे। ही वापसि आयो त संदसि वालिद खेसि मुबारक बि ॾिनी ऐं राग जी इजाज़त बि। आमतौर ते इहो ॾिठो वेंदो आहे त फनकार आवाज़ जो मुहताज हूंदो आहे पर आवाज़ जलाल चांडे जो मुहताज हूंदो हुयो। हिकु भेरे खैरपुर नाथन शाह जे मेले में आलम लोहार
इनायत भट्टी ऐं जलाल चांडियो मौजूद हुआ। थिएटर में राग थी रहियो हो। स्टेट सेक्रेटरी इनायत भट्टीअ खे सॾु कंदे चयो त हाणे सिंध जो बबर शेर इनायत हुसैन भट्टी पंहिंजे फन जो मुज़ाहिरो कंदो। इनायत भट्टी ॻायल थो जॾहिं जलाल चांडियो स्टेज ते आयो। हज़ारे माण्हू पंहिंजे महबूब गुलकार खे ॿुधण लाइ बेताब हुआ। जलाल चांडियो स्टेज ते अची टोपी निराड़ ते रखी शहपरनि खे ताव ॾेई कमीस जा बटण खोले चपड़ी ऐं यतारो हवा में लुड़ींदे चयो त अॼु खां पोइ सिंध जो बबर शेर ॿियो को फनकार न पर जलाल चांडियो। मगर तू न छॾ जा ज़मानो छॾेरो मगर तू न छॾ जा सूरन में सूर अदाकार न आखिर मदी अतड़ा अजा तू दिल भरी दासी कनाली किते कसाती दो कनाली किते कसाती दो कड़ू होती नदी दासी कड़ू आखिर मदी लखन जो छलो कटे जो की भाया अजल की निशानी वो सीने में लिखाया आवो हले चलियड़ा आवो हले कसम हटो जग बलदी छा करिया दिल न पदी। अवामी सतह ते सिंध में जेतिरी मक़बूलियत जलाल खे मिली अॼु ताईं कंहिं ॿिए फनकार जे हिस्से में कोन आई आहे। इन हद ताईं जो माण्हू शादियुनि जूं तारीख़ूं बि जलाल चांडे खां तारीख़ वठी पोइ मुक़ररु कंदा हुआ। हुन जे जीप खे कुलनि ते खणंदा हुआ। जलाल पंहिंजे बिरादरी जे माण्हुनि यारनि दोस्तनि ऐं ग़रीबनि खां शादीअ जा पैसा न वठंदो हो। कचहरीअ जो मोर महिमान नवाज़ ऐं मज़ाहिया तबियत जो मालिक फनकार हूंदो हुयो। मतिलब त भलो फनकार हुअण सां गॾु भलो इंसान बि हूंदो हुयो। आम तौर इश्क लखपतियुनि खे कखपति बणाए छॾींदो आहे पर जलाल खे इश्क कखपतीअ मां लखपति बणाए छॾियो। हिकु दफ़े समन सरकार जे मेले ते उस्ताद मिठू कच्छी, उस्ताद मंज़ूर अली खान ऐं ॿिया फनकार मौजूद हुआ। जलाल महफ़िल लुटे छॾी। उस्ताद मंज़ूर अली खान खे इहो चवण ते मजबूर थी पियो त जलाल असां राग जो खटियो था खाऊं, तूं भाग जो खटियो थो खाए। जलाल चांडियो ट्रेन सेटर फनकार हुयो जंहिं राग खे हिकु नओं रंग ॾिनो ऐं हिकु स्कूल ऑफ स्टाइल क़ाइमु करे छॾियो। हुन केतिरा ई शागिर्द पैदा कया जेके संदसि आवाज़ ऐं अंदाज़ खे ज़िंदा रखियो पिया अचनि, जिन में उर्स चांडियो, गुलशेर तीवणो, दिलशेर तीवणो, अब्बास खोसो, सोज़ अली चांडियो, कुर्बान चांडियो ऐं ॿिया शामिल आहिनि। मुझो पुनल परदेस मुझो पुनल परदेस तन में मुखे सोचता तो सजन दिया रात सजन आए ओ तन में मुखे अना कुर्ब वारा आयो जमाने में छोड़ मानू मिलते भलोड़ मानू जमाने छोड़ मानू मिलते भलोड़ मानू अना कुर्ब वारा आयो जमाने में छोड़ काछे यार बलवा वो नहीं बेकरारी पट गई पीलू ऐसी इंतजारी काछे यार बलवा वो नहीं बेकरारी काछे यार बलवा वो नहीं बेकरारी।
हूँ जलाल चांडे खे ज़ाती तौर मोहम्मद यूसुफ ऐं फोटो ज़रदारी जो आवाज़ तमामु घणो पसंदि हूंदो हुयो। जलाल चांडे शुरू में तो रेडियो पाकिस्तान हैदराबाद जा चकर काटण लॻो, पर उते खेसि एतिरो न कयो वियो। बाद में मरहूम ग़ुलाम हुसैन शेख खां बेहद मुतासिर थियो ऐं रेडियो हैदराबाद ते दावत ॾेई जलाल चांडे जी रिकॉर्डिंग कई वई। जलाल चांडे 3 शादियूं कयूं। खेसि 4 पुट ऐं 1 नियाणी औलाद आहे। पुटनि जा नाला कलंदर बख्श, माशूक अली, दिलबर अली ऐं नादर अली आहिनि, जिन में कलंदर बख्श ॻाइण सां वाबस्ता आहे। यकतारे चपड़ीअ जो बेताज बादशाह जलाल चांडियो 2 जनवरी 2001 ते अरबा ॾींहुं सुबुह जो 5 वॻे जना अस्पताल कराची में नाडाणो करे वियो। जॾहिं संदसि मैयत कराची खां फुल शहर अची रही हुई त मुख़्तलिफ़ शहरनि में रस्तनि ते हज़ारे माण्हू संदसि आख़िरी दीदार करण लाइ बेताब हुआ। जलाल चांडे जे लाश ते 3500 अजरक पिया हुया। खेसि फुल शहर में पंहिंजे इहो ताकवर सां मिटीअ मां हवाले कयो वियो। सजा